लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे हिकिड़ो सान्यावंद साबिक़ सरकारी मुलाज़िम इंजीनियर सान्यावंद नंढे हूंदे खां वठी मुख़्तलिफ़ क़िस्म जे तहरीकुनि ऐं मुख़्तलिफ़ समाजी कमनि में मसरूफ़ रहंदड़ असांजो दोस्त असांजो साईं जनाब अहमद ख़ान जमाली साहब सां असांजो ही इंटरव्यू संदसि घर ते थिए पियो। असां उनखे रिक्वेस्ट कई ऐं असां लीडर टीवी जे पारां उनजा थोराइत आहियूं जो हुन असांखे टाइम ॾिनो ऐं असां चाहियूं था त साईं जी सॼी ज़िंदगी जेका आहे उन में मुख़्तलिफ़ जेके नंढा वॾा वाक़िआ आहिनि ऐं जेको साईं जा पंहिंजा मशग़िला रहिया आहिनि उहे सभु जो सभु असां अक्स बंदि कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। आउं जॾहिं बि इंटरव्यू कयां थो इहे घणो करे प्रोफाइल इंटरव्यू आहिनि ऐं माण्हू जी ज़ात किथां शुरू थिए थी सांभर नंढे हूंदे खां वठी उनजा अबा ॾाॾा उहे छा हुआ ऐं जीअं असांखे ख़बर पए त माण्हू कहिड़नि कहिड़नि ॾाकनि खां मथे अचे थो या हेठि लहे थो त उन लाइ आउं चाहींदुमि त सभ खां अवल अव्हां खां पुछां त अव्हां जेकॾहिं पंहिंजे वॾनि जे हवाले सां ॿुधायो अव्हां किथां जा आहियो, कॾहिं ॼावा आहियो, तव्हांजा वॾा उन्हनि जा वॾा ऐं पोइ पाण बाक़ी अॻिते था अचूं। साईं महिरबानी डॉक्टर साहब, आउं पाण थोराइतो आहियां लीडर टीवी जो, ख़ासि तौर ते अव्हांजो बि तव्हांजी वॾी महिरबानी। असांजो साईं ॻोठु आहे नवाबशाह खां तक़रीबन 4 माइल जिते असांजी पैदाइश थी। हाणे त वरी ॿियो ॻोठु आहे घंटतड़ जे नाले सां सॾिबो आहे। अधो वॾो असांखे ॿुधाईंदो त कंहिं ज़माने में सिंधू दरिया तार वहंदो हो, पोइ घंड कंहिं मलाह जो नालो हो, उनजो तड़ हूंदो हो हिते, उन तां जो नालो घंडतड़ पियो आहे। हुते असांजी बिरादरी आहे, जमाली बि आहिनि, रिंद बि आहिनि, बिरोही बि आहिनि। उते मुंहिंजी पैदाइश थी 1948 में। मुंहिंजो वालिद साहिबु हरहारी ऐं मारू माण्हू जीअं चइजे, मालवंद माण्हू प्लस अधो वॾो मुंहिंजो जेको वॾो ब्रदर हो रसूल बख़्श, उहो 1948 में प्राइमरी उस्ताद जीअं चइजे उन ज़माने में सिंधी फाइनल हूंदी। सो उहो पोइ उन दिलचस्पी वरिती असांखे सभिनी खे एजुकेशन ॾियारण में। उनखे पंहिंजो औलाद कोन हो, सभिनी खां वॾो उहो। पोइ वरी ॿियो नंबर मोहम्मद फाइक़ उन तइलीम कोन हासिलु कई। 3 नंबर मोहम्मद रमज़ान, उहो बि वरी उस्ताद जो। 4 नंबर आऊं हुउसि, मूं बि सिंधी फाइनल पास कई, पर इहा आख़िरी इम्तिहान 1962 जो सिंधी फाइनल जो अयूब खान जे दौर में। पोइ वरी ख़तमु करे छॾियो, पोइ वरी सिस्टम बोर्ड्स जो आयो, मैट्रिक वारो। जी। सो पर आउं जेॾीमहिल 7वीं जमात में हुयुसि त मुंहिंजे ब्रदर वॾे ऐं बाबा फ़ैसिलो कयो त हाणे हिनखे अंग्रेज़ी तइलीम ॾियारियूं। पोइ वरी मूंखे नवाबशाह मोकिलियूं। उते वरी ॿिया महिरबान दोस्त हुआ, उन्हनि सां गॾु वञी रहंदो हुउसि, उते रहंदा हुआसीं। पोइ 6वीं जमात मुंहिंजो हिकिड़ो साल ज़ाया थियो, छाकाणि त 7वीं खां वापसि करे मूंखे 6वीं में एडमिशन मिली। अच्छा। जी। त उहो पोइ इहो थियो त फ़ाइदो हुन जो हुयो त मुंहिंजो, छाकाणि त काफ़ी सब्जेक्ट ॿिया पढ़ियल आहे इंग्लिश खां सवाइ, त 6वीं में 7वीं में 8वीं में पूरे स्कूल में मुंहिंजी पोजीशन हुई, फस्ट पोजीशन हुई। ऐं स्कूल हो HM खोजा साहब जो स्कूल हो, DC हाई स्कूल नवाबशाह सर हो, HM खोजा साहब हुन हेड मास्टर हो। तमामु ज़बरदस्त क़िस्म जो माण्हू, लाजवाब जीअं चइजे, हुन जी तमामु वॾियूं ख़िदमतूं कनि। ऐं सो उते उन खां पोइ वरी उन ज़माने में कैडेट कॉलेज पेटारो खुलियो, त मूंखे मुंहिंजे ब्रदर चयो त तोखे उते एडमिशन ॾियारियूं, पर उहो खोजा साहब चयो त मां हिनखे न छॾींदुसि। मुंहिंजो स्कूल बि हरू पेटारे खां घटि बि कोन्हे, हिनखे त आउं पर्टिकुलरली छॾींदुसि कोन, छाकाणि त आउं वरी 4 क्लास हूंदा साइंस सेक्शन जा, ऐं उन्हनि जो बि 4 साइंस सेक्शन जो बि मॉनिटर हूंदो हुउसि, 5 क्लास जो बि मॉनिटर हूंदो हुउसि, ऐं क्रिकेट टीम जो कैप्टन बि हूंदो हुउसि। सो तमामु सुठो कैरियर रहियो। इहो आहे फैमिली जो बैकग्राउंड आहे। न उन में 2 ॻाल्हियूं, हिकिड़ो त रसूल बख़्श साहब जेको आहे वॾो भाउ अव्हांजो, उहो पढ़े थो फाइनल 7 दर्जा। हा,
ॿियो नंबर मोहम्मद फ़ाइक़, जी जी उहो नथो पढ़े, उनजे न पढ़ण जो हालांकि रवाज जो पियो पढ़ण जो, त पोइ छा थियो हूंदो? हुन को ख़ासि सबबु ट्राए कई बाबा, कोशिशि कई, पर हुन जी दिलचस्पी न हुई। हू भलनि ॾांदनि जो शौक़ीनु हूंदो हो, हुनजो पंहिंजो हिकिड़ो शौक़ु हूंदो हो, भला ॾांद, ऐं तर में वाक़ई भला ॾांद हूंदा। अच्छा, वरी इन में वरी बाबा जो पाण बि जो मालबंद माण्हू हो, त परे परे जा जेके पीढ़ी ते नवाब शाह माल काहे वेंदा विकिणण जे लाइ, उहे राति जो असां वटि अची रहंदा हुआ। सो पोइ बहरहाल मोहम्मद फ़ाइक़ जी पंहिंजी दिलचस्पी कोन हुई, पोइ वरी मोहम्मद रमज़ान जी दिलचस्पी हुई, पोइ वरी उन बि फाइनल कई, उहो टीचर थियो, उस्तादु थियो, ऐं आउं वरी ईअं निकिरी आयुसि। पोइ तव्हां मैट्रिक खां पोइ इंटर किथे कई? इंटर बि नवाब शाह कयमि, गवर्नमेंट कॉलेज नवाब शाह में इंटर कई, ऐं पोइ गवर्नमेंट कॉलेज नवाब शाह में इंटर करण खां पोइ वरी आउंसि इंजीनियरिंग कॉलेज जामशोर में, पर इन विच में वरी तहरीकुनि जो इहो सिलसिलो शुरू थी वियो। उहो पोइ था ॻाल्हायो? हा, सो इंजीनियरिंग कॉलेज में वरी इतफ़ाक़ आहे जो उते बि मुंहिंजो हिकिड़ो साल, इहो ज़िमनी आहे पर ॿुधाए थो छॾियां, उते बि मुंहिंजो हिकिड़ो साल ज़ाया वियो। उहो ज़ाया इन करे छाकाणि त मुंहिंजी सिलेक्शन त थी वई हुई, पर आउं सेंट्रल जेल सखर में हुउसि, जतोई हैदराबाद जतोई साहब वारनि जो इस्तक़बाल कयोसीं उन जुर्म में, इहो ज़िमनी तो ॿुधायां थो। उहो पोइ वरी इंजीनियरिंग कॉलेज में आयुसि। पोइ इंजीनियरिंग कॉलेज में बि मूंखे तमामु घणी सपोर्ट मिली डॉक्टर अफ़ग़ान साहब जी। डॉक्टर अफ़ग़ान जॾहिं ॿिए साल बि जॾहिं, अच्छा मज़े जी ॻाल्हि आहे, जेॾी महिल ॿिए साल मुंहिंजी सिलेक्शन थी, त ॿिए साल बि मां वरी सखर सेंट्रल जेल में हुउसि। उहो वरी इहो वॾियूं नेट वारी तहरीक, वॾी नेट रोडियो होटल सिंधीअ में ठाहियो उन सिलसिले में, पर पोइ अञा हिकिड़ो ॾींहुं अञा हो, ऐं परेशान बि ॾाढो हुउसि, त चयो अञा ॿियो साल थो वञे, पोइ जेको सो पर अञा हिकिड़ो ॾींहुं हो त मां रिलीज़ थी वियुसि। पोइ वरी वञी जॉइन कयमि। पोइ त इंजीनियरिंग कॉलेज वरी 73 में इम्तिहान ॾिनोसीं, 74 में पास आउट कयो। पोइ उते ई मूं वरी अप्लाई कयो, त ज़ाहिर आहे ग़रीब फैमिली हुई, ऐं उते ई मूं वरी ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जे दौर में NDVP प्रोग्राम आयो, नेशनल डेवलपमेंट वॉलंटियर प्रोग्राम, उन में 335 रुपया ॾींदा हुआ, ऐं जेके बि ग्रेजुएट थींदा हुआ बेशक उन्हनि खे रोज़गार सां लॻाईंदा हुआ। पोइ मूं उन स्कीम में अप्लाई कयो, ऐं उते ई इंजीनियरिंग कॉलेज मूं पढ़ाइणु शुरू कयो। उते 9 महीना खनि मूं पढ़ायो। पोइ वरी कंफर्म करण जे लाइ जेका रिटन टेस्ट थी ऐं इंटरव्यू थियो, उन में बि मुंहिंजी फस्ट पोजीशन आई। फस्ट पोजीशन इन करे बि छाकाणि त मूं पढ़ायो पिए थिए, त उनजे करे बि। पर पोइ डॉक्टर AF अब्बासी साहबु चयो त तोखे हिते न रखंदुसि। डॉक्टर अफ़ग़ान ऐं डॉक्टर AF अब्बासी, डॉक्टर अफ़ग़ान प्रिंसिपल हूंदो, डॉक्टर AF अब्बासी वाइस प्रिंसिपल, पर इहे हिननि में थोरी हल्की पाण में कुझु रहंदी हुई। डॉक्टर AF अब्बासी खे हो त हीउ डॉक्टर अफ़ग़ान जे ग्रुप जो आहे शायदि। पोइ मूं चयोमांसि, मूं चयो साईं अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर जेकॾहिं तव्हां अहिड़ी का ॻाल्हि आहे त भला आऊं प्यार अली अलाना मिनिस्टर हो एजुकेशन, उन खां तव्हांखे चवरायां, जेकॾहिं चई त न, जिते चवंदे तोखे हाणे DO लेटर ॾींदुसि, पर आउं पाण वटि तोखे कोन रखंदुसि। पोइ वरी ताज मोहम्मद ख़ान हो मिनिस्टर, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे उन वक़्तु मिनिस्ट्री नेचुरल रिसोर्सिस जी, उनखे मूं फ़ोन ते चयो, मूं ग्रेजुएशन कई आहे, पास आउट कयो आहे, हाणे मूंखे नौकिरी वग़ैरह। पोइ मूंखे चई तूं एप्लीकेशन मोकिले छॾ, 8 ॾींहंनि में तोखे ऑर्डर मिली वेंदो, ऐं बाक़ी तूं इस्लामाबाद अचणु चाहीं त हिते रूम नंबर 75 आहे मुंहिंजो, नेशनल असेंबली जो जेके आहिनि उन हॉस्टल, उन में उते अची त रह। पर मूंखे वञण जी ज़रूरत ई कोन पई। एग्ज़ैक्टली 8 ॾींहं मूंखे ऑर्डर मिली वियो। 2 ऑर्डर मिलिया। हिकिड़ो ऑर्डर मिलियो उन वक़्तु हूंदी इंडस गैस कंपनी, ॿियो ऑर्डर मिलियो OGDC जो। पोइ मूं OGDC वारो जेको ऑर्डर निकितो, उहो हुननि ग़लतीअ में ताज मोहम्मद ख़ान जे करे कोटा मोकिले छॾियो, त उहो मूंखे मिलियो ई कोन। त आउं वरी इंडस गैस वञी जॉइन कयमि, 3 महीना उते। पोइ ताज मोहम्मद ख़ान सां जो ॻाल्हि थी, त मूंखे चई बाबा तुंहिंजो त मूं हुते ॾेई बि छॾियो, मूं वटि वेठो उन वक़्तु जनरल फारूकी हो OGDC जो चेयरमैन, हुनखे मूं ॾेई छॾियो, तूं त पतो त कर। वियुसि हुते आगा साहब हूंदो शिकारपुर में, झूनो माण्हू, ॾाढो भलो माण्हू हो। उन वटि पुछो साईं आयो आहियां, बाबा असीं त तोखे ॻोल्हियूं पिया। पोइ वरी OGDC में 4-5 साल थिए रहियसि। उन में पहिरीं पोस्टिंग थाणा बुला खान, पोइ वरी पीरको देरा बुगची, उन खां पोइ वरी थाणा बुला खान, पोइ वरी
माना तव्हां एक्सप्लोरेशन ते हो? न इलेक्ट्रिकल साइड ते इलेक्ट्रिकल साइड ते उन में कंहिं हद ताईं एक्सप्लोरेशन बि तव्हां चई सघो था, छाकाणि त रिग्स वग़ैरह जी जेकी हूंदी उन में बि, पर मेन शइ हूंदी त कैंप प्लस जेकी साइट आहे उते तव्हांखे इलेक्ट्रिसिटी प्रोवाइड करणी, छाकाणि त जनरेशन त हूंदी कोन, पर जनरेटर हूंदा, उन करे वरी पाण उहो सॼो मैनेज करणो पवंदो हो। सो उन खां पोइ वरी मूंखे मोकिलियूं हुते, पोइ आई हिकिड़ी रशियन लेबॉर्ट्री आई, डिफेक्टोस्कोपिक लेबॉर्ट्री, उन में 2-3 रशियन्स हुआ, उन जो वरी मूंखे इंचार्ज ठाहियूं। कोरंगी में वर्कशॉप हूंदो हो, पोइ उहा वरी सॼे पाकिस्तान में वेंदी त ड्रिलिंग जे लाइ के पाइप इस्तेमालु कंदा, त उहो पाइप इस्तेमालु करण खां पहिरीं चेक करणा पवंदा हुआ त किथे लीक त कोन्हनि के जो हेठि वञी पोइ प्रॉब्लम कनि। पोइ आउं हुते उन लेबॉर्ट्री में जो इंचार्ज हुउसि, कुझु वक़्तु हुते रहियुसि। पोइ वरी मोकिलियूं डोडक, तव्हांखे यादि हूंदो ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको क़ौमी असेंबली में हा तेल पे सिंगायो सभिनी खे, उते उतां खां पोइ वरी मूंखे इंचार्ज करे मोकिलियूं रोधो। उहो बि डेरा गाज़ी ख़ान में आहे, पर तमामु हाइट ते आहे ऐं ज़बरदस्त साइट आहे उहा। ऐं उन ज़माने में इहो ॿुधायूं त 1967 में हिकिड़ो वेल हुननि ड्रिल बि कयो, टेस्टिंग वेल, ऐं उन जो स्ट्रक्चर सुई खां बि वॾो आहे। अच्छा, हा, असांखे जेको इहो ॿुधायूं उते असां पूरी मतिलबु शिफ्ट कयो, काफ़ी स्टाफ बि शिफ्ट कयो, काफ़ी ॿियूं जेके बि इंस्टॉलेशन्स वग़ैरह उहे बि शिफ्ट कयूं उते। पर पोइ ख़बर न आहे अलाए छाजे करे वरी उहो ऑडर आयो त तव्हां वापसि वञो, उहो बंदि करे छॾियो। उहो वेल पहिरीं ड्रिल थियल हो, उहो प्लग थियल हो, पर वरी फर्दर ड्रिलिंग जेका ॿिया वेल आउं सम्झां थो अञा ताईं उहो ई ऐं इहा आउं तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां 76 जी 77 जी। पोइ जेको सो पोइ मूंखे वरी वापसि मोकिलियूं उते डोडक में। पोइ उते वरी भुट्टे साहिबु उन ज़माने में 4 नयूं रिग्स आंदियूं, अमेरिकन रिग्स। उन सां अमेरिकन एक्सपर्ट्स बि आया, रिग्स बि आयूं हुयूं, जनरेटर्स बि हुआ। पोइ उते वरी जेके अमेरिकन्स आया हुआ उन्हनि खे फैसिलिटेट करण लाइ हुन जा नख़रा, कंबल बि खपनि, त AC बि खपनि, त कारवान बि खपनि, त फलाण खपनि, उन वरी पंहिंजो जेको हूंदो आहे। त उनजो वरी मूंखे परचेज कमेटी जो करे चेयरमैन रखियो, चवंदो आहे हाणे हिननि खे सॼो खपे, तूं पाण मुंहुं ॾींदे। पोइ वरी छाकाणि त उते वेझे में वेझो असांजो हूंदो हो मुल्तान, वरी मुल्तान में ईंदा हुआसीं, उते जेको हूंदो हुओ रेस्ट हाउस हुओ। पोइ उन खां पोइ वरी अञा उते हुसी, त पोइ मां छॾे आयुसि उतां। पोइ मां अची जॉइन कई हिते KEC। छॾे छो आयो? उन में 2 सबब आहे। हिकिड़ो त रोलड़े जी नौकिरी, हालांकि तमामु साफ़ु सुथरी नौकिरी हुई, रोलड़े जी नौकिरी ही, फैमिली लाइफ न ही, सोशल लाइफ न ही। ऐं तंहिंखां पोइ मूं ॾिठो त मुंहिंजी फील्ड आहे कान का, इलेक्ट्रिकल साइड आहे कान का। ऐं एक्चुअली मुंहिंजो जेको ज़हन हो उहो थोरो, छाकाणि त एक्टिविटीज़ में रहंदा हुआसीं, त वरी तकरीरूं वकरीरूं बि वठो, त मुंहिंजो एक्चुअली टीचिंग जो ॾाढो, पर उहो डॉक्टर अब्बासी साहब, हालांकि डॉक्टर अब्बासी तव्हां बिलीव कंदो मूंखे ॾाढो वणंदो आहे साईं, अञा ताईं वणंदो आहे। ज़िंदा आहे, जीअरो अलाह सलामत रखेसि, पर हाणे वीचारो मज़ूर आहे, व्हील चेयर ते आहे। सो त पर पोइ बहरहाल साईं, सो उन खां पोइ आउं छॾे आयुसि। पोइ आयुसि वरी हिते अची KEC जॉइन कयमि। KEC जॉइन करण खां पोइ वरी KEC मां ई रिटायर कयमि 2008 में। KEC में छा कयव? KEC में साईं मां पहिरीं त डिस्ट्रीब्यूशन साइड ते रहियुसि। ओवरऑल आउं घणो करे रहियो डिस्ट्रीब्यूशन साइड ते हुयुसि, पर विच में ॿियनि जाइनि ते पोस्टिंग्स थियूं। हिते वरी मेंटेनेंस ऐं कंस्ट्रक्शन बि हुई, ख़ासि करे जेको हाणे मूंखे ख़बर न आहे त ॿुधाइणु हींअर सही आहे या न। शाहिद हामिद जॾहिं वरी MD हो, त शाहिद हामिद मूंखे घुराए, राति जो नाइब इदारे हुन जो जेको स्टाफ ऑफिसर हो ख़ानज़ादा साहब, हुन मूंखे फ़ोन कई त तोखे यादि थो करे, सुबुह तूं सुबुह 9 बजे मिलीस। मां वियुसि, मूंखे चई त मुझे डिफेंस के लिए बंदा चाहिए और मैं जिससे भी बात करता हूँ तो वो आपका नाम लेते हैं। मैंने आपके GM से भी बात की है, अंसारी साहब से भी बात की है, जमील गुल साहब से भी की है, सबसे जिससे भी बात करता हूँ वो कहते हैं कि आपका नाम लेते हैं। तो मुझे हाणे मूंखे अञा थोरो ई वक़्तु थियो आहे त मां उते टेस्टिंग डिपार्टमेंट्स में, मेंस टेस्टिंग डिपार्टमेंट सर्वो जेको थोरो घणो टेक्निकल हो, त साईं मां हाणे उते आयो आहियां। पहिरीं जी मां रहियो आहियां डिस्ट्रीब्यूशन साइड ते, ख़ासि करे कंप्लेंट साइड ते। सो आउं त चाहींदुसि त उते हुजां, बाक़ी बहरहाल जीअं हुकुम हुजे। मूंखे ख़बर न हुई त हुन अॻियां उहो लेटर टाइप थियल रखियो हो,
वो साइन कहीं चीज़ तो नहीं है, वो डिफेंस का एरिया है, इम्पोर्टेंट एरिया है, तो वहाँ हाँ आपको कोई दिक्कत हो मुझे बताइएगा, बाकी आप जाके ज्वाइन करें। ॿिए ॾींहुं वरी बेनज़ीर आयल हुई हिते जेको आहे ठटे भरिसां जो केटी बंदर हिते मुंहिंजो ख़्यालु हांगकांग वारनि सां या कंहिं सां हिननि सां गोल्डन वू सां जेको मुआइदो एग्ज़ैक्टली, हा त हिते बेनज़ीर आयल हुई त हीअ बि उते वियो। पर बहरहाल उतां ही आयो त उन ॾींहुं वरी शाम जो हिते मेट्रोपोल होटल में फंक्शन रखियलु हो KEC इंजीनियर्स एंड ऑफिसर्स एसोसिएशन जो, त आउं जीअं हाल मां निकितुसि त हीअ परियां आयो पे, तो मूंखे चई तो आपने आज भी ज्वाइन नहीं किया, मुझे साहब कल चला जाऊँगा, कोई आज ज्वाइन नहीं किया है। बहरहाल पोइ मूं हुते ज्वाइन कयो। पोइ वरी जेको सो जीअं हिनखे मर्डर वारो वाक़ियो चओ त ॿुधायो बि हिन, हा हा छो न। सो पोइ आउं वेठो हुउसि, मां सम्झां थो 5 जुलाई 1997, 5 जुलाई 1997, ऐं ॿारनि खे वरी मामा पारसी में छॾे वरी हालांकि टाइम न हूंदो पर वरी अची वेही रहंदुसि ऑफिस में, अची कमकार डिस्पोज ऑफ करणु ॿियो सभु हुयो। सो वेठो हुउसि, ईअं अख़बार पे अञा ॾिठमि, ऑफिस में ईंदी अख़बार हुआ, ॾिठमि पे त ईअं फायरिंग जा आवाज़, ज़बरदस्त फायरिंग जा आवाज़, दरीअ मां मथां ॾिठो त हिते वरी पेट्रोल पंप आहे जेको मेन सनसेट ते, सनसेट बुलेवार ते, हुनजे साम्हूं हिन जो घर हो। जी जी जी, हिते जो मारे सां पुलिस वारा भॼनि पिया, त मूंखे डकैती वकैती थी हूंदी आहे, त अञा वेठो त सिक्योरिटी वारो भॼंदा, जी साहब उसको मार दिया, उसको मार दिया। मुझो किसको मार दिया, जी साहब MD साहब को मार दिया। ऐं वरी हिकदमि हेठि लथुसि, वरी गाॾी में चढ़ी वियुसि त जिते हिनखे मारियोसीं हुते MD हाउस हूंदो हो, सनसेट बुलेवार जे पुठियां गलीअ में MD हाउस हूंदो, उतां हीअं अची पोइ वरी हीअं हिते हूंदी, हिते हुई कचरा कुंडी, ऐं हीअं टर्न कंदा त हिते अमरा वेठा हुअसि, जीअं टर्न कयईं न साईं 19 ॼणा जेके मुख़्तलिफ़ पॉइंट्स ते बीठा हुआ वली। हिनखे जेको आहे सो जीअं आउं वञी पहुतुसि त संदसि गाॾी में ड्राइवर हुउसि अशरफ ऐं सिक्योरिटी हुउसि अकबर, अशरफ बिरोही, अकबर पठाण, उहे वीचारा। पर साईं अलाए कहिड़ा हथियार इस्तेमालु थियल आहे जो तव्हां बिलीव कयो, हीअं पिया हुआ पर रत कोन हो। पोइ वरी मां गाॾीअ में खणी उन्हनि खे आउं बि वञी पहुतुसि उते, ख़बर पई त छो त घर भरिसां हो, त हुनजी घरवारी ॿियो पुटु उमर जेको हाणे आर्मी इहो अथसि हिन में पुलिस में, मोहतरमा शहनाज़ बि सेक्रेटरी रही। जी 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 जी। पोइ आउं वरी वठी हिननि खे बि वरी खणी उते वञी पहुतुसि जिनान, त ओॾी महिल ॾिसां त हिनजी घरवारी पराचा फैमिली जी जेका आहे उहा हिनजे मथां चादर बि विझे पई, पर इहो बि चए पई KEC का कोई बंदा अंदरि न आहे। वरी मां ॿाहिरि निकिरी वियुसि, सो ईअं हिनखे मारियो। पोइ मूंखे चयो ओॾी महिल ई लेबर यूनियन वारा हूंदा उन्हनि मूंखे चई जमाली साहब अब आपकी बारी है। मूं चयो अल्लाह मालिक बारी है तो देखा जाएगा। सो पोइ बहरहाल अञा त हलूं पिया। अवां शादी कॾहिं कई? साईं 1979 में। कंहिंसां कयव? साईं मौली हकीम मोहम्मद माज़ जी धीउ हुई साईं। असलम छा आहे त मसूद पीरज़ादो तव्हां नालो यकीनन ॿुधो हूंदो, सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जॾहिं ठही न सही, त मसूद पीरज़ादो हुनजो पहिरियों जॉइंट सेक्रेटरी हो। शाह मोहम्मद शाह सीनियर जॉइंट सेक्रेटरी, मसूद पीरज़ाद जॉइंट सेक्रेटरी, ऐं टियों जॉइंट सेक्रेटरी हूंदो शहज़ादो शेख। ये 3 जॉइंट सेक्रेटरी हुआ। सोशल सेक्रेटरी अब्दुल्ला पलीजो हो, प्रेसिडेंट जाम साकी हो, नायब सदर नदीम अख्तर हो, ऐं ॿियो पंहिंजो इहो एजाज़ कुरैशी हो, ऐं ॿियो इक़बाल मेमन हो। ऐं हाणे नदीम ऐं इक़बाल किथे आहिनि? इक़बाल मेमन त मां सम्झां थो शायदि मूंखे पक न आहे, पर शायदि गुज़ारे वियो आहे। ऐं बाक़ी नदीम हिते आहे, गुलशन इक़बाल में रहंदो आहे। ऐं नदीम हिते आहे, कॾहिं कॾहिं हाणे लिखे बि थो, पर हुनखे हार्ट जो प्रॉब्लम अथसि, उहो आहे। सो अमां हकीम माज़ साहब जी न्याणी सां शादी कई। जी जी जी। हकीम माज़ माना जेको माज़ दवाख़ाना? जी जी, माज़ दवाख़ाना नवाब साहब उन्हनि जी न्याणी। जी 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 जी। 1979 में। 1979 में। जी जी। ऐं अव्हां खे औलाद छा आहे? 4 न्याणियूं आहिनि साईं। उहे छा था कनि? 4 न्याणियूं आहिनि साईं। चइनी जी माशाल्लाह शादी थी वई आहे, सभु पंहिंजे पंहिंजे घर जूं आहिनि। वॾी जेका आहे न्याणी उहा अमेरिका में, हुनजी शादी थियल आहे पंहिंजे मासात सां। 2 नंबर जी शादी थियल आहे पंहिंजे मारोट सां, उहा वरी UK में आहे। 3 नंबर वारी जेका आहे उन जी शादी आहे बैंकर आहे UBL
दुबई में। पहिरीं हिते हो छोकिरो हुते न्याणो जेको हाणे हुते आहे ऐं 4थे नंबर वारी शेख बिरादरी में आहे साईं। पहिरियों आबशाह जा ई हुआ, पोइ वरी हिते कराची में आहे, हाणे उहे बि ॿई ज़ाल मुड़ुस वरी कैनेडा आहिनि। माना तव्हां 4 खंड संभालिया। साईं हिकु ज़िंदगी जा अजीब कॾहिं कॾहिं आउं सोचींदो आहियां, ग़रीब माण्हू, ग़रीब फैमिली जा माण्हू, पर तव्हां बिलीव कयो त ख़बर न आहे, पोइ असां इन्हनि ॻाल्हियुनि में एतबार बि घटि रखंदा आहियूं, पर तमामु वॾनि वॾनि माण्हुनि जी महिरबानी मूं ते आहे साईं। यानी ऐं नथो सम्झां त साईं HM ख्वाजा साहिबु जहिड़ो माण्हू। उन ते बि पोइ था ॻाल्हायूं। मूंखे हिकिड़ो सुवालु ॾियो, पोइ मां साई थो वठां। जी जी जी। जंहिं नमूने तव्हां असां यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि में, जी जी, स्कूलनि में जी जी, ख्वाजा साहिब खां वठी जी जी, मक़तूल शाहिद हामिद ताईं, जी जी, त उन में लॻे थो तव्हां ब्राइट ऑफिसर रहिया आहियो। हा। अच्छा, उन में तव्हां महिनती वधीक कयो या जुगाड़ी वधीक कयो? ऐं सुठो इंजीनियर त नथो चई सघिजे, पर ऐं सुठो ऑर्गेनाइज़र ज़रूरु आहियां। अच्छा, हा, सुठो जुगाड़ी त कॾहिं बि न, ऐं कूड़ या जुगाड़ या 2 नंबर कमु इहो तबियत में न आहे। बाक़ी मूंखे इहो आहे त यानी केॾीमहिल तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त रिटायरमेंट खां पोइ मूंखे हिकिड़ी प्राइवेट कंपनी हायर कयो, ऐं उन जी नेचर जो जेको नेचर ऑफ जॉब हो उहो मूं कॾहिं कोन ॾिठो न कुझु आहे, पर जॾहिं मूं हुते वञी जॉइन कयो त पोइ ख़बर पई त 2 इंजीनियर उतां छॾे विया हुआ, कमु शुरू ई कोन कयूं, प्रोजेक्ट शुरू थियण खां पहिरीं छॾे विया हुआ। ऐं मूंखे इहा ख़बर कोन्हे, नेस्पाक वारा उन्हनि सां गॾु हूंदा हुआ, साईं खे बि उनजी आहे ख़बर, त उहो पर आउं सुठी तरह ऑर्गेनाइज़ करे वियुसि उन कम खे बि। सो त इहो आहे त ऑर्गेनाइज़र आउं सुठो रहियो आहियां तमामु। हा, बाक़ी जुगाड़ी वग़ैरह जा न रहिया। इन सॼे अरसे में बेस्ट स्टूडेंट या तालीमी माहौल में जिते जिते रहिया हो, जी जी, दोस्त तव्हां कहिड़ा कहिड़ा ठाहिया? सियासी न, दोस्त साईं या कहिड़ा मशहूरु माण्हू असां गॾु पढ़िया? हा, मशहूरु माण्हू हाणे हिन वक़्तु हिकिड़ो त डॉक्टर ख़ैर मोहम्मद हो, जेको पंहिंजो अवामी आवाज़ में हो। ॿियो उहो जेको सो मसूद पीरज़ादो, जीअं ॿुधायमि, उहो सियासी लिहाज़ सां बि हो, पर उहो ज़ाती लिहाज़ सां बि दोस्त हो। ॿियो डॉक्टर ग़ुलाम हैदर शेख हूंदो हो, नवाब शाह जो जेको स्किन डिज़ीज़ हॉस्पिटल में हूंदो हो, गुज़ारे वियो, उहो तमामु सुठो दोस्त हो। ऐं अकबर मुग़ल हूंदो हो नवाब शाह जो, उहो सुठो दोस्त हो। साले बिलू पॉलिटिकल बि नॉन पॉलिटिकल बि, इहो बि असांजो सुठो दोस्त हो। बशीर शेख हो, बशीर लाड़िक हो, काफ़ी सुठा दोस्त बि जेके रहिया। ऐं यानी स्कूल जे ज़माने में, वरी कॉलेज जे ज़माने में बि, वरी OGDC में बि अब्दुलसत्तार जमाली हो, अनवर पंवर हो, जेको शांति नगर वारो जेको अनवर पंवर हो, काफ़ी रहिया। हिकिड़ी नंढड़ी साई वठूं। जी जी, ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदो हलां त असांजूं ॻाल्हियूं जनाब अहमद ख़ान जमाली साहिब सां जारी आहिनि। ऐं अहमद ख़ान जमाली पंहिंजी ज़िंदगी जी तालीम, शादी, ॿार बच्चा, दोस्त संगतूं, उहे सभु हाणे पाण हिन जे हिकिड़े ॿिए ज़िंदगी जे वाकिरे ते ॻाल्हाईंदासीं। उहो आहे हिन जो सियासी ऐं समाजी वाकिरो। असां सां गॾु रहिजो।